अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु ग़ुलाम हुसैन ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी अपडेट ॾींदासीं ऐं काफ़ियूं ॿियूं अपडेट्स बि तव्हां सां शेयर कंदुसि। जी हाँ दोस्तों, ॿियूं अपडेट बि जेका आहिनि उहे बि सिंधी शोबिस ड्रामे नवे ड्रामनि जे हवाले सां आहिनि। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि नोट कयूं आहिनि मूं, उहे बि तव्हां सां शेयर कंदुसि ऐं ग़ुलाम हुसैन जी सॼी अपडेट ॾियण वारो आहियां नेक्स्ट एपिसोड जी। ऐं दुलाव जी भी काफ़ी ख़बर आहे ऐं कुछ ॿियनि ड्रामनि जी भी ख़ुशख़बरी तव्हां सां शेयर करण वारो आहियां। दोस्तों, हिन वीडियो खे अॼु तव्हां मुंहिंजे हिकु ॻाल्हि मञणी पवंदी, अॼु तव्हां हिन खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु हिन वीडियो में वॾियूं वॾियूं शयूं आहिनि जेको मां तव्हां सां शेयर कंदुसि। जे तव्हां आख़िर ताईं वीडियो न ॾिसंदव दोस्तों, तव्हां खां इहा मिस थी वेंदी अपडेट। पोइ दोस्तों तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। हक़ीक़त पुछो, नंढड़ी वीडियो में सॼी अपडेट तव्हांखे ॾियण वारो आहियां। हक़ीक़त पुछो, हिन वीडियो में दम आहे। अॼु दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढो अर्ज़ु कंदुसि, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे जे तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त करे छॾियो, महिरबानी कयो। अगरि हिन वीडियो खे दोस्तों लाइक कयूं वेठा हो त महिरबानी, जे न आहे कयो त लाइक कयो त पोइ पंहिंजी असां वीडियो स्टार्टिंग कयूं ऐं लाइक शेयर ज़रूरु कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त ग़ुलाम हुसैन जी जेके आहिनि नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे, उन में हाणे जेको मलाखड़ो थींदो ग़ुलाम हुसैन जो ऐं ग़ुलाम हुसैन मुक़ाबले में जेको लहण वारो आहे, जंहिंजूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। कुझु उन्हनि खे किस्तनि खे टाइम लॻंदो, 2-3 किस्तनि ताईं इहा ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं, लेकिन हिकिड़ो मलाखड़ो ॾेखारियो बि वियो पोइ किस्त में। ऐं हाणे जेको आहे उनजे मुक़ाबले में या अयाज़ लहंदो ऐं जा चाकर लहंदो, चाकर ख़ान लहंदो मुक़ाबले में ग़ुलाम हुसैन में, या अगरि मुख़्तियार आयो त पोइ उनखे चाकर ख़ान खे मुक़ाबले में लहणो पवंदो। लेकिन मुख़्तियार हिकिड़ो बीठल पाणी आहे, उन खां जेको आहे चाकर बि लाराए थो, ॿिया ॻोठ वारा बि चाकर खे ताना हणनि था बार बार। त मुख़्तियार जॾहिं वठी आयो आहे त तुंहिंजी बोलती बंदि थी वई आहे। मुख़्तियार खां लाराए थो चाकर दिलि में, लेकिन मुंहं ते जज़्बो ॾेखारे थो मुख़्तियार कुझु बि न आहे, ग़ुलाम हुसैन कुझु बि न आहे। लेकिन ग़ुलाम हुसैन खां बि चङा भला लाराइनि था। इहो मलाखड़ो तमामु जल्द अचण वारनि किस्तनि में थींदो ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो मलाखड़ो केरु खटींदो? ग़ुलाम हुसैन खटींदो। जे मुख़्तियार लथो मुख़्तियार खटींदो। लेकिन जेका जमीला फेरे रही आहे ग़ुलाम हुसैन खे, त तूं बाबा हेॾां हैबत ख़ान ॾांहुं विढ़ ऐं हेॾो ऐलान कर, होॾो जेको आहे तूं जवाबु ॾे। फ़िलहाल ग़ुलाम हुसैन मना करे छॾियो आहे। थी सघे थो अचण वारनि किस्तनि में आहिस्ता आहिस्ता पंहिंजी मोहबत खे हासिलु करण जे लाइ सिदरा खे ग़ुलाम हुसैन ईअं करे बि सही। जे ग़ुलाम हुसैन ईअं कयो, उनजे मुक़ाबले में थी सघे थो मुख़्तियार लहे। चाचा भाटिया बि पाण में विड़ी सघनि था इश्क जे चकर में। इहो अॻिते हली इहो सीन थी सघे थो तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलनि। बाक़ी अंदाज़ो ईअं ई आहे ऐं जेकियूं ख़बरूं अची रहियूं ईअं थी सघे थो। ऐं चाचे भाटिरे खे बि चाकर वारा ऐं हैबत वारा विड़ाए सघनि था। ऐं रांझण ख़ान ख़ुशि आहे त मूं वटि वॾा जेको आहे पहलवान आहिनि, लेकिन हाणे पंहिंजी धीउ जो बि रिश्तो ॾियण लाइ तयारु थी वियो आहे रांझण ख़ान कंहिंखे, बाबा हिकु हारी जे पुट खे। लेकिन उहो सिकंदर नथो चाहे ऐं रांझण ख़ान जी जेको आहे माउ आहे उहा नथी चाहे, यानी दुआ जी जो माउ आहे उहा नथी चाहे, रांझण ख़ान जी घरवारी नथी चाहे ईअं न थिए। लेकिन दुआ इहा चाहे थी त मुंहिंजो रिश्तो हेॾे थिए, सिकंदर सां न थिए। यानी इहो त हाणे हिकिड़ो जेको सिकंदर हिन खे रांझण ख़ान खे वॾेरे जो किरदारु ॾिनो वियो आहे, ज़बरदस्त ॾिनो वियो आहे। छाजे करे त वॾेरा अहिड़ा हुजणु खपनि जेको नंढे ऐं वॾे में को फ़र्क़ु, ग़रीब ऐं अमीर में को फ़र्क़ु न सम्झनि। इहो अवाम खे हिकिड़ो मैसेज ॾिनो वियो आहे त रांझण ख़ान वॾेरो थी हारी जे पुट खे पंहिंजी धीउ जो रिश्तो ॾिए थो त इन में फ़र्क़ु नथो सम्झे। ऐं जेका ॿिया वॾेरा आहिनि त कमी सम्झंदा आहिनि, हारियुनि खे हिकिड़ो चवंदा आहिनि तव्हां ग़रीब आहियो, तव्हां वटि छा आहे, उन्हनि सां मतिलबु हालत कंदा आहिनि। इहो बि ग़लति मैसेज आहे। बहरहाल हिन ड्रामे ग़ुलाम हुसैन में इहो ज़बरदस्त मैसेज ॾिनो वियो आहे। दोस्तों हक़ीक़त पुछो, हीउ मैसेज VIP आहे। अवाम ऐं वॾेरनि ते जॾहिं इहे ड्रामा सीन पुॼंदा ऐं उहे ईअं चाहींदा त VIP आहे बाबा, वॾेरा जेका आहिनि कुझु अहिड़ा बि आहिनि सुठा आहिनि। लेकिन जेको वरी शीदी पहलवान खे कुटको ॾिनो अयाज़ वारनि, ऐं इहो जॾहिं ग़ुलाम हुसैन उन खे चयो त सिंधी असां महिमान नवाज़ो, महिमान जी नवाज़ी कंदा आहियूं, महिमान नवाज़ी कंदा आहियूं, लेकिन तूं उन खे ॿधी छो कुटियो? इहो बि सुठो मैसेज आहे। जेका धाड़ेल अॼुकल्ह कमु करनि था, महिमान खे पकिड़े अगवा खणी करे कचे में खणी था वञनि, वरी पैसा था वठनि, भुङा था वठनि, उन्हनि खे हिकु मैसेज आहे त असां सिंधी असुल में अहिड़ा न हुयासीं। हाणे जेका कुझु चंद शर पसंदि माण्हू सिंधियुनि जो हिकु मतिलबु महिमान नवाज़ी खसणु चाहिनि था, बदनाम करणु चाहिनि था, सिंधी ईअं आहिनि। दोस्तों हिकिड़ो हाणे असांजे इलाइक़े में वाक़ियो थियो। हिते मुंहिंजे पाड़े में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि क़ुर्बानी जा ढोर जेको आहे रखंदा आहिनि, मतिलबु 100 दाणो बि रखंदा आहिनि। वरी उन जा सिंग कटणा पवंदा आहिनि, कटींदा आहिनि। पोइ पंजाब खां हिकिड़ो मिस्त्री कारीगर घुरायूं जेको सिंग कटे पियो, ठाहे पियो।
उन जी पीउ जी बार बार फ़ोन अचे पई। असां उनखे पुछियोसीं तूं फ़ोन छो नथो खणे, छा मसइलो आहे? चई मां फ़ोन खईं आहे, पोइ बि वरी वरी फ़ोना करे थो। पोइ असां चयो त चवे छा थो तोखे? चई मूंखे इहो चवे थो तूं सिंध में वियो आहे, तूं ज़िंदा आहीं या मरी वएं, छा आहे? जल्दी कर, जल्दी सिंध मां मोट। वरी ईअं न तूं ख़बरनि में अची वञे, तोखे धाड़ियल खणी वञनि फलाण ते, सिंध में वियो आहे तूं, फलाण टी मटीरियल। मतिलबु उन जी ॻाल्हियुनि में असांखे ईअं महसूसु थियो ॼण को हू अफ़गानिस्तान में हलियो वियो, ॼण को हू इंडिया में फासी वियो। मतिलबु सिंध खे पंजाब वारा अहिड़ो था ॾिसनि, मतिलबु हिते ज़ुल्म मतिलबु ज़ुल्म लॻो पियो आहे, कहर लॻो पियो आहे। मां हक़ीक़त पुछी आई, हफ़्ते खनि जी ॻाल्हि आहे, मां उनजी ॻाल्हि इहा ॿुधी हैरान थियो। मां जो भाई हिते अहिड़ो को मसइलो न आहे, असां ज़िम्मेवार आहियूं तुंहिंजा, असां तव्हांखे गाॾी में विहारींदासीं, तव्हां दिलिजाए कयो। पोइ हू जेको पंजाब जो कारीगर हुयो, उहो ॾांदनि जा जेका ठाहे पियो सिंग, पोइ उहो जेको आहे उहो त पुरसकून आयो, लेकिन उनजे पोयां जेका आहिनि पुरसकून न हुया। इहा त हालत आहे, कुझु शरपसंद माण्हुनि जे करे इहो कमु थिए थो। तॾहिं चवंदा आहियूं अहिड़ा सिंध जेका ड्रामनि में सुठा सीन ईंदा आहिनि, उन्हनि जी कटिंग करे तव्हां अॻिते शेयर कंदा कयो, असांजी वीडियो बि अॻिते शेयर कंदा कयो, जीअं अहिड़े शरपसंद माण्हुनि खे ख़बर पवे बाबा इहो कमु असांखे नाहे करिणो। सुठो मैसेज जेको असांजो आहे या ड्रामनि जो आहे, उहो अॻिते ज़रूरु शेयर कंदा कयो, जीअं सॼी अवाम ताईं, सिंध अवाम ताईं सुठो मैसेज वञे। ऐं ॿी ॻाल्हि हलूं था हाणे नेक्स्ट जेका असांजी अपडेट आहे दुलाब जी दोस्तो, मींहं जे करे फ़िलहालु बंदि लॻो पियो आहे, लेकिन तमामु जल्द हलण वारो आहे। दिलिजाए की उनजा टीज़र अचण वारा आहिनि, तमामु जल्द उनजा पहिरियों टीज़र ईंदा। ऐं छो त पहिरियों स्पेल तमामु घणो जेको आहे शूट थी चुको आहे, पोइ बाद में पुरमो ईंदो, पोइ जो एपिसोड ईंदो। बाक़ी पत्थर दिलि त हली चुको आहे, पत्थर दिलि जो बि आख़िरी स्पेल आहे, इहो जेको पूरो मुकमिल शूट थी चुको आहे। तमामु जल्द इहो बि दोस्तो जेको आहे पूरो थी वेंदो, पोइ जागीर ड्रामो इन जा ते स्टार्ट थी सघे थो। बाक़ी ॿिया जेका ड्रामा नंढा फिल्मूं वग़ैरह हलनि थियूं, उहा अपडेट वरी कंहिं ॿिए वीडियो में तव्हांखे ॾींदासीं। लेकिन फ़िलहालु वॾे वॾे ड्रामे जूं ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। चंड ग्रहण जी बि वॾी तारीफ़ हले थी, असांखे बि वणियो, तव्हांखे बि वणियो। चंड ग्रहण में सभ खां वधीक करेक्टर दोस्तो मूंखे एस भट्टी जो वणियो, ऐं जेको आहे ॿियो यूसुफ जो वणियो, यानी अब्बास गुल जो। अहिड़ो करेक्टर पहिरियों कंहिं वटि ड्रामे में न ॾिनो वियो आहे, जेको पीउ माउ जी इज़त नान कंदा, उन्हनि सां कहिड़ो असरु थींदो आहे, इहो ॾेखारण जे लाइ ईअं कयो वियो आहे। लेकिन तव्हां अब्बास गुल खे तनक़ीद जो निशानो न बणायो, छो त हीउ करेक्टर आहे अवाम खे सबक़ु ॾियण जे लाइ। पर मूंखे इहो करेक्टर वणियो, अहिड़ो मैसेज अवाम खे मिले त बाबा पीउ माउ जी क़दुरु करणु ज़रूरी आहे। ऐं ॿी तरफ़ जेको दोस्तो जेको ॿियो करेक्टर आहे नवाज़ जो, ऐं वरी साईं सरदार जो, उहो अलॻि आहिनि। लेकिन वरी जेको इरफान शेख जो करेक्टर आहे, इहो बि मूंखे वणियो, सुठो करेक्टर आहे। उनजो पीउ ज़ालिम आहे त लेकिन पुटु शरीफ़ आहे, ईअं बि थी सघे थो। इहो करेक्टर बि हिकु ज़बरदस्त करेक्टर आहे। ऐं अहिड़ा करेक्टर आणणु खपनि, सुठी ॻाल्हि आहे, अवाम में सुठो मैसेज वञे, असांजे अवाम में शहूर अचे। असांजो तालीम जो निज़ाम त धर्म भरम थी चुको आहे, ॿारहाड़ी में तालीम जो निज़ाम ख़तमु थी चुको आहे, शहरनि में त आहे, लेकिन तालीम जे निज़ाम ते बि जीअं हाणे जागीर ड्रामो अचे थो, उहो तालीम जे निज़ाम ते आहे। मां चवां थो जल्दी अचे त जीअं असां बि ॾिसूं। ऐं अहिड़ो ड्रामो मूं बि पहिरियों कॾहिं न ॾिठो हो जेको तालीम ते ठाहियो वियो आहे, जागीर ड्रामो, जंहिंमें मज़ो बि आहे। इहो ड्रामो जॾहिं हलंदो इंशाअल्लाह मूंखे लॻे थो कामयाबु थींदो, ऐं सॼी सिंध में इहो मैसेज वेंदो, तालीम ज़रूरी आहे, तालीम ज़रूरी आहे दोस्तो, बिल्कुलु ज़रूरी आहे। अॼु मां पढ़ियल लिखियल आहियां, जिन स्कूलनि में मां तालीम वरिती, हक़ीक़त पुछो, अॼु उन्हनि स्कूलनि में गधा ॿधा पिया आहिनि, माल ढोर ढगा ॿधा पिया आहिनि वॾेरनि जा। मां अखियुनि सां इहे सीन ॾिठा आहिनि। अॼु उते कुझु बि न आहे। मां ख़ुदि उते तालीम वरिती आहे। तालीम तॾहिं हुई, अॼु न आहे। तॾहिं छो हुई? तॾहिं हुई मुशरफ जी हुकूमत, 2008, 7, 6 में मुशरफ जी हुकूमत हुई, ऐं तालीम टाइट हुई। उन खां पोइ जेको हुकूमतूं आयूं आहिनि, तौबा मुंहिंजे ज़ारी, स्कूल ई बंदि थी विया, हाणे ढोर ढगा बीठा आहिनि, मास्तर पघारूं खाइनि था, घर वेही खाइनि था, स्कूल में कोन ईंदा आहिनि। इहो दिलिजाए कयो। ॿारहाड़ी जे स्कूलनि में, शहर में त अचनि था, ॿारहाड़ी जे स्कूलनि में ताला लॻा पिया आहिनि। जागीर ड्रामे में इहो ज़बरदस्त मैसेज ॾिनो वियो आहे। इहा ॻाल्हि बि मूंखे वणी ज़बरदस्त। कुझु कमेंट आहिनि दोस्तो, अॼु आया आहिनि, इहे तव्हां सां शेयर कंदो हलां। फ़िदा हुसैन दिलि मोकिलिया आहिनि, फ़िदा हुसैन वॾियूं महिरबानियूं। ॿियो अली हसन चढ़ड़ फैंस, इहो अदाकार आहे ऐं असांजो दोस्त आहे, प्यारो दोस्त आहे अली हसन भाउ, ऐं पंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे। ऐं उन बि जेको आहे लिखियो आहे ज़बरदस्त, वॾियूं महिरबानियूं। इन चंड ग्रहण जे हेठां जेको आहे कमेंट ॾिनो आहे, असांजी जेका अपलोड कल्ह कईसीं, रिव्यू कयोसीं चंड ग्रहण जो, अदा वॾियूं महिरबानियूं अली हसन भाउ। ऐं मोहम्मद हाजी दिलि मोकिलिया आहिनि, सलाम मोकिलिया अथई मोहम्मद हाजी साहब, वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि, ऐं वॾी महिरबानी। मोहम्मद हाजी लिखे थो, असलाम हाजी लिगारी,
मतिलबु हाजी लगारी। चलो वरी महिरबानियूं हाजी लगारी साहब, मौला तव्हांखे सदाईं ख़ुशि रखे। इहे कुझु कमेंट हुया मां तव्हां शामिलु कया ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ॾियो त तव्हांजा कमेंट ॿी वीडियो में शामिलु कया ऐं तव्हांजी जेका कमेंट ईंदा आहिनि उन्हनि सां असांखे बि फ़ाइदो पवंदो आहे, असांखे ख़बर पवंदी आहे तव्हां छा था चाहियो ऐं उन ते टॉपिक ते असां वरी कमु घणो कंदा आहियूं। पंहिंजा जेको आहे कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो, कॾहिं बि लयानी न कंदा कयो। लयानी कंदव छा थींदो दोस्तो, 2 मिंट लॻंदा आहिनि। कमेंट सुठो कमेंट हिकिड़ो पोस्ट कंदा कयो असांजी वीडियो जे हेठां ऐं उहो कमेंट जंहिं शइ जे बारे में हूंदो उहो सुवाल जो जवाबु असां तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। मतां ई तव्हां सोचो मतां तव्हांखे असां जवाबु न ॾियूं, ईअं थी नथो सघे। असां तव्हांखे जवाबु बिल्कुलु ॾींदासीं ऐं हर वीडियो में ॾींदासीं। ऐं जेको बि तव्हांजो सुवालु हूंदो, जंहिं शइ जे बारे में हूंदो, जेके ड्रामे जे अदाकार जी हिस्ट्री खपे, अदाकार जो नालो खपे, तव्हांखे सम्झ में नथो अचे अदाकार जो नालो छा आहे, असां वेठा आहियूं। हिस्ट्री छा आहे, असां वेठा आहियूं। नेक्स्ट ड्रामो कहिड़ो ईंदो, कॾहिं ईंदो, असां वेठा आहियूं। उहो कमेंट पोस्ट कंदा कयो, पोस्ट करण सां असां हाज़िर थींदासीं। वरी अॻी एपिसोड में जेका उहे तव्हांजा कमेंट शामिलु करे छॾींदासीं। शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल तव्हांजे दुआनि सां हले थो, तव्हांजे ताउन सां हले थो, तव्हांजे जेको आहे मुहबत ऐं प्यार सां ऐं ख़ुलूस सां हले थो। इहो ख़ुलूस प्यार मुहबत सदाईं असांखे खपे ऐं तव्हांजा लख कुर्ब ऐं असां बि तव्हांजे जेको उमेदूं आहिनि उन ते पूरो लहण जी कोशिशि कंदा रहंदा आहियूं ऐं कॾहिं बि जेको आहे पंहिंजी महिनत खां पोइ न हटंदा आहियूं। चवंदा आहियूं त असां जेके ऑडियन आहे उन्हनि खे पूरो मैसेज ऐं पूरी अपडेट ॾिनी वञे, बर वक़्तु ॾिनी वञे ऐं उहे जेको आहे पंहिंजी अपडेट वठी पोइ पुरसुकून थी वञनि ऐं उन्हनि जी नॉलेज में बि इज़ाफ़ो थिए। असांजी इहा ई हर दम कोशिशि हूंदी आहे। अॼु जेकियूं मां ॻाल्हियूं कयूं यकीनन इहे तव्हांखे वणियूं हूंदियूं, यकीनन इहे हादसा तव्हांजे साम्हूं बि थिया हूंदा जेकियूं मां ॻाल्हियूं हिन वीडियोज़ में मूं कयूं। ऐं हाणे तव्हांखां दोस्तो मां घुरंदुसि इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। उमेदु आहे तव्हांजी वीडियो खे लाइक कयो हूंदो ऐं शेयर बि कयो हूंदो ग्रुपनि में ऐं पंहिंजे परस्तारनि ॾे, पंहिंजे अदाकारनि ॾे, दोस्तनि ॾे शेयर कयो। फेसबुक ते बि शेयर करे सघो था ऐं चैनल खे शाहिद खुसरो व्लॉग खे सब्सक्राइब न आहियो कयो वेठा, महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो। असांखे ॾींदा इजाज़त, रखंदा दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खुसरो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु ग़ुलाम हुसैन ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी अपडेट ॾींदासीं ऐं काफ़ियूं ॿियूं अपडेट्स बि तव्हां सां शेयर कंदुसि। जी हाँ दोस्तो, ॿियूं अपडेट बि जेका आहिनि उहे बि सिंधी शोबिस ड्रामे नवे ड्रामनि जे हवाले सां आहिनि। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि नोट कयूं आहिनि मूं, उहे बि तव्हां सां शेयर कंदुसि ऐं ग़ुलाम हुसैन जी सॼी अपडेट ॾियण वारो आहियां नेक्स्ट एपिसोड जी। ऐं दुलाब जी बि काफ़ी ख़बर आहे ऐं कुझु ॿियनि ड्रामनि जी बि ख़ुशख़बरी तव्हां सां शेयर करण वारो आहियां। दोस्तो हिन वीडियो खे अॼु तव्हां मुंहिंजे हिकु ॻाल्हि मञणी पवंदी, अॼु तव्हां हिनखे आख़िर ताईं ॾिसो। अॼु हिन वीडियो में वॾियूं वॾियूं शयूं आहिनि जेको मां तव्हां सां शेयर कंदुसि। जे तव्हां आख़िर ताईं वीडियो न ॾिसंदव दोस्तो तव्हां खां इहा मिस थी वेंदी अपडेट। पोइ दोस्तो तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। हक़ीक़त पुछो हिन नंढड़ी वीडियो में सॼी अपडेट तव्हांखे ॾियण वारो आहियां। हक़ीक़त पुछो हिन वीडियो में दम आहे। अॼु दोस्तो वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढो अर्ज़ु कंदुसि, शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे जे तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त करे छॾियो, महिरबानी कयो। अगरि हिन वीडियो खे दोस्तो लाइक कयूं वेठा हो त महिरबानी, जे न आहे कयो त लाइक कयो त पोइ पंहिंजी असां वीडियो स्टार्टिंग कयूं ऐं लाइक शेयर ज़रूरु कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त ग़ुलाम हुसैन जी जेके आहिनि नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे, उन में हाणे जेको मलाखड़ो थींदो ग़ुलाम हुसैन जो ऐं ग़ुलाम हुसैन मुक़ाबले में जेको लहण वारो आहे, जंहिंजूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। कुझु उन्हनि खे किस्तनि खे टाइम लॻंदो, 2-3 किस्तनि ताईं इहा ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं, लेकिन हिकिड़ो मलाखड़ो ॾेखारियो बि वियो पोइ किस्त में। ऐं हाणे जेको आहे उनजे मुक़ाबले में या अयाज़ लहंदो ऐं जा चाकर लहंदो, चाकर ख़ान लहंदो मुक़ाबले में ग़ुलाम हुसैन में, या अगरि मुख़्तियार आयो त पोइ उनखे चाकर ख़ान खे मुक़ाबले में लहणो पवंदो। लेकिन मुख़्तियार हिकिड़ो बीठल पाणी आहे, उन खां जेको आहे चाकर बि लाराए थो, ॿिया ॻोठ वारा बि चाकर खे ताना हणनि था बार बार त मुख़्तियार जॾहिं वठी आयो आहे त तुंहिंजी बोलती बंदि थी वई आहे। मुख़्तियार खां लाराए थो चाकर दिलि में, लेकिन मुंहं ते जज़्बो ॾेखारे थो मुख़्तियार कुझु बि न आहे, ग़ुलाम हुसैन कुझु बि न आहे। लेकिन ग़ुलाम हुसैन खां बि चङा भला लाराइनि था। इहो मलाखड़ो तमामु जल्द अचण वारनि किस्तनि में थींदो ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो मलाखड़ो केरु खटींदो, ग़ुलाम हुसैन खटींदो। जे मुख़्तियार लथो मुख़्तियार खटींदो। लेकिन जेका जमीला फेरे रही आहे ग़ुलाम हुसैन खे त तूं बाबा हेॾां हैबत ख़ान ॾांहुं विढ़ ऐं हेॾो ऐलान कर, होॾो जेको आहे तूं जवाबु ॾे। फ़िलहाल ग़ुलाम हुसैन मना करे छॾियो आहे। थी सघे थो अचण वारनि किस्तनि में आहिस्ता आहिस्ता पंहिंजी मोहबत खे हासिलु करण जे लाइ सिदरा खे ग़ुलाम हुसैन ईअं करे बि सघे। ग़ुलाम हुसैन ईअं कयो
उनजे मुक़ाबले में थी सघे थो मुख़्तियार लहे। चाचा भाटिया बि पाण में विड़ी सघनि था इश्क जे चकर में। इहो अॻिते हली इहो सीन थी सघे थो तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलनि। बाक़ी अंदाज़ो ईअं ई आहे ऐं जेकियूं ख़बरूं अची ईअं थी सघे थो ऐं चाचे भाटिरे खे बि चाकर वारा ऐं हैबत वारा विड़ाए सघनि था। ऐं रांझण खान ख़ुशि आहे त मूं वटि वॾा वॾा जेको आहे पहलवान आहिनि, लेकिन हाणे पंहिंजी धीउ जो बि रिश्तो ॾियण लाइ तयारु थी वियो आहे रांझण खान कंहिंखे, बाबा हिकु हारी जे पुट खे। लेकिन उहो सिकंदर नथो चाहे ऐं रांझण खान जी जेको आहे माउ आहे उहा नथी चाहे, यानी दुआ जी जो माउ आहे उहा नथी चाहे, रांझण खान जी घरवारी नथी चाहे ईअं न थिए। लेकिन दुआ इहा चाहे थी त मुंहिंजो रिश्तो हेॾे थिए सिकंदर सां न थिए। यानी इहो त हाणे हिकिड़ो जेको हिन खे रांझण खान खे वॾेरे जो किरदारु ॾिनो वियो आहे, ज़बरदस्त ॾिनो वियो आहे। छाजे करे त वॾेरा अहिड़ा हुजणु खपनि जेको नंढे ऐं वॾे में को फ़र्क़ु ऐं ग़रीब ऐं अमीर में को फ़र्क़ु न सम्झनि। इहो अवाम खे हिकिड़ो मैसेज ॾिनो वियो आहे त रांझण खान वॾेरो थी हारी जे पुट खे पंहिंजी धीउ जो रिश्तो ॾिए थो त इन में फ़र्क़ु नथो सम्झे। ऐं जेका ॿिया वॾेरा आहिनि त कमी सम्झंदा आहिनि हारियुनि खे, हिकिड़ो चवंदा आहिनि तव्हां ग़रीब आहियो, तव्हां वटि छा आहे, उन्हनि सां मतिलबु हालत कंदा आहिनि। इहो बि ग़लति मैसेज आहे। बहरहाल हिन ड्रामे ग़ुलाम हुसैन में इहो ज़बरदस्त मैसेज ॾिनो वियो आहे। दोस्तो हक़ीक़त पुछो हीउ मैसेज VIP आहे अवाम ऐं वॾेरनि ते जॾहिं इहे ड्रामा सीन पुॼंदा ऐं उहे ईअं चाहींदा त VIP आहे बाबा वॾेरा जेका आहिनि कुझु अहिड़ा बि आहिनि सुठा आहिनि। लेकिन जेको वरी सिधी पहलवान खे कुटको ॾिनो आयाद वारनि ऐं इहो जॾहिं ग़ुलाम हुसैन उन खे चयो त सिंधी असां महिमान नवाज़ो, महिमान जी नवाज़ी कंदा आहियूं, महिमान नवाज़ी कंदा आहियूं, लेकिन तूं उनखे ॿधी छो कुटियो। इहो बि सुठो मैसेज आहे। जेका धाड़ेल अॼुकल्ह कमु करनि था, महिमान खे पकिड़े अगवा खणी करे कचे में खणी था वञनि, वरी पैसा था वठनि, भुङा था वठनि, उन्हनि खे हिकु मैसेज आहे त असां सिंधी असुल में अहिड़ा न हुयासीं। हाणे जेका कुझु चंद शरपसंद माण्हू सिंधियुनि जो हिकु मतिलबु महिमान नवाज़ी खसणु चाहिनि था, बदनाम करणु चाहिनि था, सिंधी ईअं आहिनि। दोस्तो हिकिड़ो हाणे असांजे इलाइक़े में वाक़ियो थियो, हिते मुंहिंजे पाड़े में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि क़ुर्बानी जा ढोर जेको आहे रखंदा आहिनि, मतिलबु 100 दाणो बि रखंदा आहिनि, वरी उन जा सिंग कटणा पवंदा आहिनि, कटींदा आहिनि। पोइ पंजाब खां हिकिड़ो मिस्त्री कारीगर घुरायूं जेको सिंग कटे पियो, ठाहे पियो। उन जी पीउ जी बार बार फ़ोन अचे पई। असां उनखे पुछियोसीं तूं फ़ोन छो नथो खणे, छा मसइलो आहे? अची मां फ़ोन खईं आहे, पोइ बि वरी फ़ोना करे थो। पोइ असां चयो त चवे छा थो तोखे? चई मूंखे इहो चवे थो तूं सिंध में वियो आहे, तूं ज़िंदा आहीं या मरी वएं, छा आहे, जल्दी कर, जल्दी सिंध मां मोट। वरी ईअं न तूं ख़बरनि में अची वञे तोखे धाड़ेल खणी वञनि फलाण ते, सिंध में वियो आहे तूं फलाण टी मटीर। मतिलबु उन जी ॻाल्हियुनि में असांखे ईअं महसूसु थियो ॼण को हू अफ़गानिस्तान में हलियो वियो, ॼण को हू इंडिया में फासी वियो। मतिलबु सिंध खे पंजाब वारा अहिड़ो था ॾिसनि, मतिलबु हिते ज़ुल्म मतिलबु ज़ुल्म लॻो पियो आहे, कहर लॻो पियो आहे। मां हक़ीक़त पुछे आई हफ़्ते खनि जी ॻाल्हि आहे, मां हुनजी ॻाल्हि इहा ॿुधी हैरान थियो। मां जो भाई हिते अहिड़ो को मसइलो न आहे, असां ज़िम्मेवार आहियूं तुंहिंजा, असां तव्हांखे गाॾी में विहारींदासीं, तव्हां दिलिजाए कयो। पोइ हू जेको पंजाब जो कारीगर हुयो उहो डांडियुनि जा जेका ठाहे पियो सिंग, पोइ उहो जेको आहे उहो त पुरसकून आयो, लेकिन उनजे पोयां जेका आहिनि पुरसकून न हुया। इहा त हालत आहे, कुझु शरपसंद माण्हुनि जे करे इहो कमु थिए थो। तॾहिं चवंदा आहियूं अहिड़ा सिंध जेका ड्रामनि में सुठा सीन ईंदा आहिनि उन्हनि जी कटिंग करे तव्हां अॻिते शेयर कंदा कयो, असांजी वीडियो बि अॻिते शेयर कंदा कयो, जीअं अहिड़े शरपसंद माण्हुनि खे ख़बर पवे बाबा इहो कमु असांखे नाहे करिणो। सुठो मैसेज जेको असांजो आहे या ड्रामनि जो आहे उहो अॻिते ज़रूरु शेयर कंदा कयो, जीअं सॼी अवाम ताईं, सिंध अवाम ताईं सुठो मैसेज वञे। ऐं ॿी ॻाल्हि हलूं था हाणे नेक्स्ट जेका असांजी अपडेट आहे दुलाब दोस्तो, मींहं जे करे फ़िलहालु बंदि लॻो पियो आहे, लेकिन तमामु जल्द हलण वारो आहे। दिलिजाए की उनजा टीज़र अचण वारा आहिनि, तमामु जल्द उनजा पहिरियों टीज़र ईंदा ऐं छो त पहिरियों तमामु घणो जेको आहे शूट थी चुको आहे, पोइ बाद में पुरमो ईंदो, पोइ जो एपिसोड ईंदो। बाक़ी पत्थर दिलि त हली चुको आहे, पत्थर दिलि जो बि आख़िरी स्पेल आहे, इहो जेको पूरो मुकमिल शूट थी चुको आहे। तमामु जल्द इहो बि दोस्तो जेको आहे पूरो थी वेंदो, पोइ जागीर ड्रामो इन जा स्टार्ट थी सघे थो। बाक़ी ॿिया जेका ड्रामा नंढा फिल्मूं वग़ैरह हलनि थियूं उहा अपडेट वरी कंहिं ॿिए वीडियो में तव्हांखे ॾींदासीं, लेकिन फ़िलहालु वॾे ड्रामे जूं ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। चंड ग्रहण जी बि वॾी तारीफ़ हले थी, असांखे बि वणियो, तव्हांखे बि वणियो। चंड ग्रहण में सभ खां वधीक करेक्टर दोस्तो मूंखे एस भट्टी जो वणियो ऐं जेको आहे ॿियो यूसुफ जो वणियो, यानी अब्बास गुल जो। अहिड़ो करेक्टर पहिरियों कंहिं वटि ड्रामे में न ॾिनो वियो आहे, जेको पीउ माउ जी इज़त नान कंदा उन्हनि सां कहिड़ो असरु थींदो आहे, इहो ॾेखारण जे लाइ ईअं कयो वियो आहे। लेकिन तव्हां अब्बास गुल खे तनक़ीद जो निशानो न बणायो,
छो त हीउ करेक्टर आहे अवाम खे सबक़ु ॾियण जे लाइ, पर मूंखे इहो करेक्टर वणियो, अहिड़ो मैसेज अवाम खे मिले त बाबा भीमा जी क़दुरु करणु ज़रूरी आहे। ऐं ॿी तरफ़ जेको दोस्तो जेको ॿियो करेक्टर आहे नवाज़ जो ऐं वरी साईं सरदार जो, उहो अलॻि आहिनि, लेकिन वरी जेको इरफान शेख जो करेक्टर आहे इहो बि मूंखे वणियो, सुठो करेक्टर आहे। उनजो पीउ ज़ालिम आहे त लेकिन पुटु शरीफ़ आहे, ईअं बि थी सघे थो। इहो करेक्टर बि हिकु ज़बरदस्त करेक्टर आहे ऐं अहिड़ा करेक्टर आणणु खपनि। सुठी ॻाल्हि आहे, अवाम में सुठो मैसेज वञे, असांजे अवाम में शहूर अचे। असांजो तालीम जो निज़ाम त धर्म भरम थी चुको आहे, ॿारहाड़ी में तालीम जो निज़ाम ख़तमु थी चुको आहे, शहरनि में त आहे, लेकिन तालीम जे निज़ाम ते बि जीअं हाणे जागीर ड्रामो अचे त उहो तालीम जे निज़ाम ते आहे। मां चवां थो उहो जल्दी अचे त जीअं असां बि ॾिसूं। ऐं अहिड़ो ड्रामो मूं बि पहिरियों कॾहिं न ॾिठो जेको तालीम ते ठाहियो वियो आहे, जागीर ड्रामो जंहिं मजू बि आहे। इहो ड्रामो जॾहिं हलंदो इंशाअल्लाह मूंखे लॻे थो कामयाबु थींदो ऐं सॼी सिंध में इहो मैसेज वेंदो, तालीम ज़रूरी आहे, तालीम ज़रूरी आहे दोस्तो, बिल्कुलु ज़रूरी आहे। अॼु मां पढ़ियलु लिखियलु आहियां, जिन स्कूलनि में मां तालीम वरिती, हक़ीक़त पुछो अॼु उन स्कूलनि में गधा ॿधा पिया आहिनि, माल ढोर ढगा ॿधा पिया आहिनि वॾेरनि जा। मां अखियुनि सां इहे सीन ॾिठा आहिनि। अॼु उते कुझु बि न आहे। मां ख़ुदि उते तालीम वरिती आहे। तालीम तॾहिं हुई, अॼु न आहे। तॾहिं छो हुई? तॾहिं हुई मुशरफ़ जी हुकूमत, 2008, 7, 6 में मुशरफ़ जी हुकूमत हुई ऐं तालीम टाइट हुई। उन खां पोइ जेको हुकूमतूं आयूं आहिनि, तौबा मुंहिंजे ज़ारी, स्कूल ई बंदि थी विया, हाणे ढोर ढगा बीठा आहिनि, मास्तर पघारूं खाइनि था, घर वेही खाइनि था, स्कूल में कोन ईंदा आहिनि। इहो दिलि जाए कयो। ॿारहाड़ी जे स्कूलनि में, शहर में त अचनि था, ॿारहाड़ी जे स्कूलनि में ताला लॻा पिया आहिनि। जागीर ड्रामे में इहो ज़बरदस्त मैसेज ॾिनो वियो आहे। इहा ॻाल्हि बि मूंखे वणी ज़बरदस्त। कुझु कमेंट आहिनि दोस्तो, अॼु आया आहिनि, इहे तव्हां सां शेयर कंदो हलां। फ़िदा हुसैन दिलि मोकिलिया आहिनि, फ़िदा हुसैन वॾियूं महिरबानियूं। ॿियो अली हसन चढ़ड़ फैंस, इहो अदाकार आहे ऐं असांजो दोस्त आहे, प्यारो दोस्त आहे अली हसन भाउ, ऐं पंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे ऐं उन बि जेको आहे लिखियो आहे ज़बरदस्त, वॾियूं महिरबानियूं। इन चंड ग्रहण जे हेठां जेको आहे कमेंट ॾिनो आहे, असांजी जेका अपलोड कल्ह कईसीं, रिव्यू कयोसीं चंड ग्रहण जो, अदा वॾियूं महिरबानियूं अली हसन भाउ। ऐं मोहम्मद हाजी दिलि मोकिलिया आहिनि, सलाम मोकिलिया अथई मोहम्मद हाजी साहब, वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि ऐं वॾी महिरबानी। मोहम्मद हाजी लिखे थो असलाम हाजी लिगारी, मतिलबु हाजी लिगारी, चलो वॾी महिरबानियूं हाजी लिगारी साहिबु। मौला तव्हांखे सदाईं ख़ुशि रखे। इहे कुझु कमेंट हुया, मां तव्हां शामिलु कया ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ॾियो त तव्हांजा कमेंट ॿी वीडियो में शामिलु कयां। ऐं तव्हांजी जेका कमेंट ईंदा आहिनि उन्हनि सां असांखे बि फ़ाइदो पवंदो आहे, असांखे ख़बर पवंदी आहे तव्हां छा था चाहियो ऐं उन ते टॉपिक ते असां वरी कमु घणो कंदा आहियूं। पंहिंजा जेको आहे कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो, कॾहिं बि लयानी न कंदा कयो। लयानी कंदव छा थींदो दोस्तो, 2 मिंट लॻंदा आहिनि। कमेंट सुठो कमेंट हिकिड़ो पोस्ट कंदा कयो असांजी वीडियो जे हेठां, ऐं उहो कमेंट जंहिं शइ जे बारे में हूंदो उहो सुवाल जो जवाबु असां तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। मतां ई तव्हां सोचो मतां तव्हांखे असां जवाबु न ॾियूं, ईअं थी नथो सघे। असां तव्हांखे जवाबु बिल्कुलु ॾींदासीं ऐं हर वीडियो में ॾींदासीं। ऐं जेको बि तव्हांजो सुवालु हूंदो, जंहिं शइ जे बारे में हूंदो, जेके ड्रामे जे अदाकार जी हिस्ट्री खपे, अदाकार जो नालो खपे, तव्हांखे सम्झ में नथो अचे अदाकार जो नालो छा आहे, असां वेठा आहियूं, हिस्ट्री छा आहे असां वेठा आहियूं, नेक्स्ट ड्रामो कहिड़ो ईंदो, कॾहिं ईंदो, असां वेठा आहियूं। उहो कमेंट पोस्ट कंदा कयो, पोस्ट करण सां असां हाज़िर थींदासीं। वरी अॻी एपिसोड में जेका उहे तव्हांजा कमेंट शामिलु करे छॾींदासीं। शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल तव्हांजे दुआनि सां हले थो, तव्हांजे ताउन सां हले थो, तव्हांजे जेको आहे मुहबत ऐं प्यार सां, ख़ुलूस सां हले थो। इहो ख़ुलूस प्यार मुहबत सदाईं असांखे खपे ऐं तव्हांजा लख कुर्ब, ऐं असां बि तव्हांजे जेको उमेदूं आहिनि उन ते पूरो लहण जी कोशिशि कंदा रहंदा आहियूं ऐं कॾहिं बि जेको आहे पंहिंजी महिनत खां पोइ न हटंदा आहियूं। चवंदा आहियूं त असां जेके ऑडियन आहे उन्हनि खे पूरो मैसेज ऐं पूरी अपडेट ॾिनी वञे, बर वक़्तु ॾिनी वञे ऐं उहे जेको आहे पंहिंजी अपडेट वठी पोइ पुरसुकून थी वञनि ऐं उन्हनि जी नॉलेज में बि इज़ाफ़ो थिए। असांजी इहा ई हर दम कोशिशि हूंदी आहे। अॼु जेकियूं मां ॻाल्हियूं कयूं यकीनन इहे तव्हांखे वणियूं हूंदियूं, यकीनन इहे हादसा तव्हांजे साम्हूं बि थिया हूंदा जेकियूं मां ॻाल्हियूं हिन वीडियोज़ में मूं कयूं। ऐं हाणे त तव्हांखां दोस्तो मां घुरंदुसि इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। उमेद आहे तव्हांजी वीडियो खे लाइक कयो हूंदो ऐं शेयर बि कयो हूंदो ग्रुपनि में, ऐं पंहिंजे परस्तारनि ॾे, पंहिंजे अदाकारनि ॾे, दोस्तनि ॾे शेयर कयो, फेसबुक ते बि शेयर करे सघो था। ऐं चैनल खे शाहिद खुसरो व्लॉग खे सब्सक्राइब न आहियो कयो वेठा, महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो। असांखे ॾींदा इजाज़त, रखंदा दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।